मुर्शिद साईं थोड़ो तैयार थियो बाहर मुरीद हणी मायूं खोड़ सातरियूं तहां जे दीदार जे लाइ तहां जी ज़ियारत कर बाकी गाड़ी बस अॼु मां पंहिंजे मुरीदारनि खे हिते ई ज़ियारत कराईंदुमि। हाँ साईं जेका तहां जी मर्ज़ी पर साईं तहां ओतारी ते नथा वञो छा? न बसरा तूं ईअं कर जो हिकु मुरीदारणी करे हेॾे मोकिलींदी वञ। जेका तहां जी रज़ा मां हिकु मुरीदारणी करे मोकिलींदी थी वञा। पर ॿुध पहिरियों चूंडे त चङी सुलझल मोकिल समझी थी न? हाँ मुर्शिद साईं समझां थी। ठीकु आहे त पोइ वञ हिकु करे अंदरि मोकिल पर ॿार न हुजनि गोड़ कंदा मुंहिंजी तबियत सही न आहे। हाज़िर साईं हाज़िर। वञ। हाँ हाँ दिलावर कर खबर सरदार साईं मु पक्की जा हेलो हीर हाशिम तो ॻाल्हायां। पीर तो मुझे मुझे नंगई मुझे न्याणिन के पेरन में संजीर विझी गुलामी कराई हिकड़ा उतां सिर बचाए निकता तो मुझी न्याणीअ खे कोर्ट में कैद कराए छड़ियो। वीर हाणे तोसां दुश्मनीअ जो दौर शुरू थियो। हाशिम तोखे ग़लत फहमी आहे मूं अहिड़ो को बि कमु न आहे कयो। बाक़ी जेको कुझु तूं सम्झे थो हली सम्झ जेका कहाणी अथई मुंहिंजी काहे वञा वधीक ज़बान दराज़ी न कर। हाणे ई त ज़बान खोली अथम भली तुंहिंजा वास्ता केतिरा वॾा छो न हुजनि पर आहीं त माण्हूअ जो पुटु न। कॾहिं मूं तोखां पंहिंजे नंगनि जी बेइज़तीअ जो हिसाब ज़रो करे न वरितो त मुंहिंजो नालो हाशिम न आहे। इहा ॻाल्हि पंहिंजे दिमाग़ में कीर वांगुरु ठोके छॾिजे।
मुर्शिद पाक कंहिंजी फोन हुई? हाशिम जी फोन हुई। अच्छा, ही उहो हाशिम आहे जंहिंजी इहा ससुई भाइटी आहे। छा पियो चए मुर्शिद साईं? छा वरी छा चवंदो? ख़बर पई अथसि त ससुई असां वटि आहे। ओहो, मुर्शिद साईं उहो ई थियो जंहिंजो मूंखे डपो। हाणे मूंखे ॿुधायो त मां मोचड़ा कंहिंखे हणां? रंग फ़क़ीर, या बाफ़ूर ॿाहिरि कंहिं कढी आहे? मुर्शिद पाक ॿ माण्हू थी सघनि था। कहिड़ा ॿ माण्हू? मुर्शिद पाक हिकिड़ी माई बसरा ऐं ॿियो कबूतर फ़क़ीर। इहे ॿई ॼणा हाशिम वारनि जे ॻोठ जा अथई। रंग फ़क़ीर, तुंहिंजे ॻाल्हि में वज़न आहे त पोइ हाणे हीअं कर, न माई बसरा खे ऐं कबूतर खे मुंहिंजे पुराणे कोट में इन्हनि ॿिन्ही खे बंदि करे छॾ ऐं 3 वेलनि जो राशन पाणी इन्हनि खे ॾींदा अचो जेसीं ताईं ससुई जी ख़बर पए। जेसीं ताईं ससुई जो मामिलो ख़तम थिए त पोइ इन्हनि ॿिन्ही खां पुछंदुमि त ससुईअ जी ॻाल्हि इन हाशिम वारनि ताईं कंहिं पहुचाई। हाज़िर मुर्शिद साईं, जेको अव्हां जो हुकुम अखियुनि ते। मुर्शिद साईं, मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे, पर जे सिरदान मिले त मां अर्ज़ु कयां। चओ बसरा, छा खपई? मुर्शिद साईं, हिन फ़क़ीरियाणीअ खे तव्हांजे दुआ खां सवाइ ॿियो कुझु बि कोन घुर्जे। त पोइ ॿुधाए, कहिड़ो थी अर्ज़ु करीं? मुर्शिद साईं, साइण रेशम ससुईअ खे हिन हवेलीअ मां भॼाइण जा मनसूबा पई थी ठाहे। छा थी बके? रेशम मुंहिंजी ज़ाल आहे, सोचे समझी ॻाल्हाए। वो कॾहिं बि इहो कमु न कंदी जंहिंमें मां नाराज़ थियां। बेशक बेशक मुर्शिद साईं, बेशक, पर मां जेको ॿुधो उहो अर्ज़ु कयो अथमि। चङो चङो, हाणे वञी कमकार कर। तो मां इहा गिला जी आदत कॾहिं न वेंदी। अल्लाह जो करम आहे जो असां सभई वरी पंहिंजनि कखनि में मोटी आया आहियूं। हा बाबा, बस रुगो भेण ससी अचे तो पोइ मुर्शिद साईं जी दरगाह ते हली सभु हाज़िरी भराईंदासीं। ससीअ जी बि ख़बर पइजी वई। अल्लाह कंदो त सुभाणे परे ससीअ खे बि सरदार साईं मोटाईंदो। बाबा, जेकॾहिं ससी पीर करामत जी क़ैद में आहे न त पोइ ससी जल्दी मिली वेंदी। जेकॾहिं हू पीर करामत आहे न त सरदार साईं बि 7 राजनि जो सरदार आहे। जीअ अल्लाह जेको कंदो आहे न उन में असां इंसाननि जी भलाई हूंदी आहे। जेतोणीकि मीरा, तुंहिंजी गिरफ़्तारी असांजे लाइ वॾो झटको हुई, पर इहा ई गिरफ़्तारी असांजे वापसी जो सबबु बणी आहे पुट। अदा पलिया, जिते उठ तरी वियो आहे न उते पुछ बि तरी वेंदो। जेकॾहिं अल्लाह साईं एतिरो करम कयो आहे जो असांखे मोटाए पंहिंजे कखनि में आंदो अथसि न त हाशिमी दिलावर बि वापसि अची वेंदा ऐं रब पाक कंदो त असांखे ससुई बि मिली वेंदी। हा भाॼाई, रंगीअ जा अजीब रंग आहिनि। सरदार साईं पीर करामत खां फ़ैसिलो बि छिकियो आहे। अल्लाह कंदो त ससी बि अची वेंदी। अदा पलिया, हाणे तूं ईअं कर त बाज़ार मां वञी सीधो वठी अच त असां रध पचा करे वठूं। हा मां भाॼी बुती वठी थो अचां। बसरा मूंखे ॿुधायो आहे तुंहिंजी ख़बर तुंहिंजी माइटनि खे पइजी वई आहे त तूं हिते असां वटि केत आहीं। साइण वारो कर, पोइ त मूंखे हितां जल्दी कढ, न त जेकॾहिं चाचा हाशिम या दिलावर हिते अची विया त वॾो खून ख़राबो थी वेंदो। तोखे हितां कढण में मूंखे देर कान लॻंदी, पर तूं अकेली छोकिरी घर कीअं पहुचंदीअ? साइण अवां रुगो मूंखे हितां कढो, पोइ जेको मुंहिंजो नसीब। तुंहिंजो त नसीब ई सुठो न आहे। मां चाचा सां ॻाल्हायो आहे, तोखे उहो ॻोठ पहुचाईंदो। पर कॾहिं साइण हाणे त मूंखां इंतज़ार ई नथो थिए। तूं हितां केॾीमहिल आज़ाद थींदीअ इहो चाचो फ़ैसिलो कंदो ऐं उहो ई तोखे हितां आज़ाद कराईंदो। साइण पोइ त जल्दी कयो, मां तव्हांखे ॾाढियूं दुआऊं कंदीसांव। ठीकु आहे, तोखे मां राति तां कढण जी कोशिश कंदसि। तूं हाणे हिन दर खां निकर, वॾो साईं अची रहियो आहे। साईं, तव्हां परेशान था लॻो, खैर त आहे न? हाँ, सरदार शाह ज़मान फैसले वठण जी ॻाल्हि कई आहे।
छो त ससुईअ जे हिते हुजण जी ख़बर आम थी वई आहे। साईं तव्हां में इहा ई त खामी आहे जंहिंजे करे मां तव्हां खां नाराज़ थींदी आहियां। पर ही न्याणी अची लिकाई अथव, हू तव्हांखे माफ़ न कंदा। जॾहिं तोसां मुंहिंजो नींहुं अड़ियो हो न रेशम बेगम, हुन वक़्त बि साॻी पोज़ीशन मुंहिंजे माइटनि माण्हू गॾु कया हा, हथियार हलाया हा, पर हुननि खे कुझु की न वरियो। शाह ज़मान खे बि कुझु की न वरंदो। मां अहिड़े हंधि ससुई रखंदुसि जो शाह ज़मान जे मलाइकनि खे बि ख़बर न पवंदी त ससुई किथे आहे। तूं मुंहिंजी ॻाल्हि कॾहिं बि कोन ॿुधंदे, जॾहिं भित साम्हूं लॻंदे न पाणे ख़बर पवंदई। मर्दनि जे मामले में ज़ाइफ़ा ज़ात खे ॻाल्हाइण जी इजाज़त न आहे। इहा ॻाल्हि असांजे अपनि ॾाॾनि जे उसूल में ई न आहे। अॼु ॻाल्हायो थी, वरी न ॻाल्हाइजां। कोन ॻाल्हाईंदसि, बसि न। हिकिड़ो मिंट ॻाल्हि ॿुधो, पहली सुरी लड़ा नज़र था अचो। बसरा कते होदे ता पके मोजा फकीर फिरदा था वतन सा केड़ो नो क्यों आ जो सो वठ पकड़ लाती थव। बस कर न त इते इते दफन कन साए चेहरो पूरी दो साए। मां सब अलील मस्त आया, फकीड़ो आया। मुर्शिद के खबर ही कांदी पे तहां के चई तो चरे न के वनी बंद कर। साईं के खबर ही काने ने गाल जी दरवेशड़ो आया, फकीर पिनंदो आया। अति बसरा जो भा आया, सुरीलड़ो पाया। तुम सुरीलो नजर तो जीगड़ो कलामड़ो मुजो बुध पोदु भली। बस मुद्दा खणी मगज न पड़े। हलो आज बियो चुप। फकीर रचा फिरता था जैसा अचल तुझा फकीर रहते। अचो हेलो सरदार साहब वो आवा के कर्ज कयो उन ला हाजिर थियो आया। राणा साहब मावा जी कड़ी खिदमत किया। सरदार साहब शायद अवां का विसरी वियो आहे। हूं अवां के हाशिम ऐं दिलावर जी गिरफ्तारी लाइ अर्ज कयो। न राणा साहब मुखे चंगी तरह याद आ। रही गाल हाशिम ऐं दिलावर जी गिरफ्तारी ॾींदा केॾा वेंदा ॾींदा गिरफ्तारी। ॿी ॻाल्हि त राणा साहब दिल में न कजो, हू हाशिम ऐं दिलावर फिलहाल गिरफ्तारी ॾियण खां थोड़ो घबराइनि पिया। सरदार साहब जीअं देर थींदी तीअं हुननि लाइ मसला पैदा थींदा। उन लाइ अवां हाशिम ऐं दिलावर खे गिरफ्तारी ॾियण लाइ राज़ी कयो। ठीकु आहे राणा साहब, जेकॾहिं तव्हां ज़ोर भरियो था मां कोशिश कयां थो, इंशाल्लाह कामयाबी थींदी। चङो सरदार साहब, आऊं हाणे हलां थो। तरसो चाहे त पी वञो भला। न सरदार साहब अॼु मूंखे कुझु तकड़ आहे ऐं ज़रूरी कमु आहे, उन लाइ मूंखे इजाज़त ॾियो। ठीकु आहे राणा साहब, जेका तव्हांजी मर्ज़ी। ख़ुदा हाफ़िज़। ख़ुदा हाफ़िज़। लोंग फकीर बाबा, मूंखे इन्हनि हल्कनि फुल्कनि वॾेरनि जी काई परवाह कान्हे का, पर छा कजे दुनियादारी आहे न, रख रखाण करणो थो पए। हक़ मुर्शिद साईं, अवां त बादशाह आहियो, अवां खे कंहिंजी छो कान हूंदी। जेकॾहिं मां शाह ज़मान खे फ़ैसिलो न ॾींदुसि त हू मुंहिंजो छा कंदो। पर बाबा वरी बि एहतियात सही आहे। हुकुम कयो मुर्शिद साईं, मूंखे छा करणो आहे। ससुईअ खे हिते हुजणु न घुर्जे। ससुई खे हितां कढी वञ। थी सघे थो सुभाणे फ़ैसिलो थिए, जे ससुई असां वटो निकिती असां तो ई थींदासीं। मुर्शिद पाक, मां ससुई खे ॾेखारिया थो काक जा वण, एड़े हंध कढंदोसांस जो बनी बशर खे ख़बर कान पवंदी ॼण ससुई ॼाई कान आई। न बाबा लोंग फकीर, ससुईअ खे दुनिया मां गुम न आहे करणो, ससुईअ खे रुगो हिन हवेली में गुम करणो आहे। समझी वियुसि मुर्शिद साईं, या ससुई हवेली में कान हूंदी। लोंग फकीर, कंहिं पखीअ खे बि ख़बर न पए ससुई कीअं गुम थी, कॾहिं गुम थी। मुर्शिद साईं, इहो कमु मुंहिंजे लाइ को नओं न आहे। अहिड़ियूं केतिरियूं ससियूं मूं गुम करे छॾियूं, अॼु ॾींहं ताईं कंहिंखे ख़बर पई आहे जो हाणे ख़बर पवंदी। ओ ईअं लोंग फकीर, शाबाश।
हक़ मुर्शिद तूं मूंखे इहो ॿुधाए त मां मोचड़ा कंहिंखे हणां बस। अचे हे कुछ पैसा अथई तोखे कम ईंदा। न साइण न, मां इहे पैसा कोन वठंदमि। अगरि ही तुंहिंजा मूं ते एॾा एहसान आहिनि। वठ ससरी, जल्दी कर, हितां निकिरण जी कर। ॿाहिरि घिटीअ में मुंहिंजो चाचो तुंहिंजो इंतज़ार करे रहियो आहे। साइण, तुंहिंजा वॾा वड़, अवां त मूंखे ख़रीद करे छॾियो। अच त मां तोखे कुझु अॻिते छॾे अचां।